अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। सालानी ही अजीम शान महफिल मुबारक अल्लाह उनजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम ऐं रब करीम जे नेकन सालिहन बानन जे जिक्र जी ही भलारी महफिल हिन जाय ते गोठ मोहम्मद बचल हिंगोरो में भाजी देह जे हिन इलाइक़े में ही प्रोग्राम निहायत ही अदब एहतराम सां सजायो वींदो आहे। अॻ में भी काफ़ी भेरा अवांजी ख़िदमत में हाज़िरी जो शरफ़ हासिल थियो। अॼु वरी मोहब्बत सां मेहरबानन याद कयो आ। अल्लाह करीम जा शुक्र कयूं था जो असांजी अॼोकी रात जी हीअ घड़ी रब करीम असांजी ज़िक्र में लिखी आहे। सुभान अल्लाह। मोहब्बत सां चओ मेहरबानी इहा कजो जेका घड़ी सवा हिन जाइ ते वेठा आहियूं रब करीम जो ऐं उन जे प्यारन जो ही भलारो जिक्र ॿुधी रहिया आहियूं। मूंखां अॻ में नात ख़्वानी जी सूरत में खिताबात जी सूरत में अवां ही मुबारक जिक्र ॿुधो आहे। जिक्र जी महफिल आहे खुली वेही करे मोहब्बत सां इश्क सां हीअ कचहरी ॿुधो छो त जेतिरो वधीक ज़ौक़ ऐं शौक़ हूंदो रब करीम जी रहमत बि एतिरी वधीक मुतवज्जे थींदी। सुभान अल्लाह। मोहब्बत सां चवंदा हलो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो अवां खे मालूम आहे त ही महीनो मुबारक माह ज़िल हज जो यानी मशहूर जीअं असां चऊं हज वारो महीनो हली रहियो आहे। ऐं हज जे महीने जा उहे 10 ॾींहं शुरू वारा जेके आहिनि जेके एतरी त इज्जत ऐं रिफ़ात शान ऐं मक़ाम मर्तबे वारा ॾींहं आहिनि अहिड़ियूं भलारियूं रातियूं आहिनि जो रब करीम जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में इन्हनि 10 रातियुनि जो कसम खयो आहे। सुभान अल्लाह। सूरह फज्र 30 सिपारे में उनजे इब्तिदाई आयात में अल्लाह करीम फरमायो वल फज्र वलयालिन अश्र। कसम आहे फज्र जो ऐं कसम आहे 10 रातियुनि जो। इहे 10 रातियूं हिन महीने मुबारक जूं ज़िल हज जे महीने जूं इहे 10 रातियूं आहिनि। यकीनन अल्लाह करीम जंहिंजो कसम खणे थो उन्हनि जो शान घटि त कोन्हे को। रब करीम जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में पंहिंजे अज़मत शान किबरियाई जे मथां जेके दलील वॾियूं निशानियूं आहिनि अल्लाह करीम क़ुरान करीम में उन्हनि जो कसम कयो आहे। आसमान जो कसम कयो आहे, ज़मीन जो कसम कयो आहे, सिज जो चंड जो रब करीम कसम कयो आहे त इन्हनि रातियुनि जो बि रब करीम कसम खणी करे दुनिया खे ॿुधाए छॾियो त इहे 10 रातियूं वॾे शान वारियूं आहिनि। सुभान अल्लाह। मोहब्बत सां
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो तैनन दहन रातियुनि में रब करीम असां तव्हां खे हीअ भलारी कचहरी नसीब कई आहे। अल्लाह जा शुक्र अदा कयूं था। रब करीम का बि घड़ी असांजी पंहिंजे ज़िक्र में जेकॾहिं गुज़ारण नसीब फरमाए थो, यकीन ॼाणियो त इहे अल्लाह करीम जा वॾा थोरा आहिनि। अल्लाह करीम उन्हनि दोस्तनि खे हीअ ख़िदमत नसीब कई जेके हमेशा हिन जाइ ते ही महफ़िल ही प्रोग्राम सजाईंदा आहिनि। दुआ कयूं था त शाल रब करीम उन्हनि जे शरफ में, शान में, रिज़्क़ में, ईमान में बरकतूं अता फरमाए। क़ुरान करीम जा अल्फाज़ मुबारक मूं जेके तिलावत कया आहिनि उन्हनि जे मुतालिक़ मूंखां अॻु में कुझु साईं मुफ्ती जमशेद अहमद सिकंदरी साहिब जिन बि इन जे मौज़ूअ ते तव्हां खे चङियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। मुंहिंजे लाइ हुकुम इहो हुयो त जीअं मौज़ू ॿ ज़िक्र कयल आहिनि, अहले बैत अतहार जो शान, सुहिणे गौसे आज़म जी यारही ऐं हज जा ॾींहं त हूअं ई हलनि पिया, जेकी अल्लाह करीम मूंखां चवरायो मुख़्तसर टाइम में अर्ज़ रखंदुसि, पर हाणे महिरबानी इहा कयो त खुली वेहो त जीअं मां बि सम्झां त तव्हां थका न आहियो। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां झूमी करे दिलबर हबीब ते दुरूद पढ़ायो त मां अर्ज़ कयां, सभई गॾिजी करे मोहब्बत सां पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अञा बुलंद आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या सलात अचे सभिनी खे थी। अने पोयां मड़ी के गुसाइन था वडे आवाज़ सां पढ़ो मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात व बरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो, कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह करीम इरशाद फरमायो, ऐ सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू फरमाए दुनिया जहान के ही चई बुधाए, इन सलाती व नुसुकी बेशक मुझी नमाज मोजा हज जा इताअत फरमान बरदारी जा जेके बे अहकाम आहिनि, व महयाय व ममाती मोजो जीअण ज़ाहिरी हयाते मुबारक सां जेतिरो बि टाइम दुनिया में आहियां, इहा मोजी हयाती व ममाती ऐं मोजो विसाल जॾहिं रब करीम मूंखे पाण वटि घुराए। ऐं सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के चई ॿुधाए त ये सभु कुझु मोजा अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहिनि। कंहिंजे लाइ आहिनि? अल्लाह करीम जे लाइ। मुंहिंजी नमाज खालिस रब जे लाइ। कंहिंजे लाइ नमाज?
अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ मुंहिंजी जेका इताअत आहे, हज जा अहकाम आहिनि, ॿियूं जेके बि भलायूं आहिनि, रब करीम जी ज़ात बाबरकात जे हुक्म ते जेका बि फरमान बरदारी आहे, इहो सभु कुझु ऐं मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजो विसाल, मुंहिंजो मौत अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे, ला शरीक लह। ऐ सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू दुनिया के चई बुधाए, अल्लाह रब्बुल आलमीन उहा पाक ज़ात ला शरीक लह, जंहिंजो को बि शरीक नाहे, न को उन जी ज़ात में उन जे को शरीक आहे, न कोई उन जी सिफ़तुनि में उन सां को बि शरीक आहे। व बिज़ालिका उमिरतु, मूंखे इन जो ई हुकुम कयो वियो आहे त मां इहो ई चवां, दुनिया खे इहो ई ॿुधायां, इन्हीअ ई अहकामनि ते अमल पेरा हुजां। इहो ई मूंखे चयो वियो आहे, व अना अव्वलुल मुस्लिमीन, ऐं मां सभिनी खां पहिरीं अल्लाह जे आॾो झुकंदड़ आहियां। हबीब करीम जी ज़ात, रब करीम जो हबीब, महबूब चाहे कर जो हबीब, अल्लाह जो हबीब। पूरी कायनात में सभ खां वधीक मखलूक में शरफ ऐं शान वारी का ज़ात आहे त उहा सैयदना मुहम्मद करीम जी ज़ात। मखलूक में महबूब खां वधीक ॿियो केर बि शरफ वारो नाहे। पूरी कायनात में मखलूक में वधीक शरफ वारी, शान वारी, अज़मत वारी ज़ात दिलबर हबीब जी आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, मुस्तफ़ा करीम फरमायो, पहिरीं अल्लाह जे आॾो झुकंदड़ मां आहियां। इहा ॻाल्हि सोचण जी आहे। हबीब करीम आयो त सभिनी नबियनि खां बाद आहे या न? दुनिया जहान में मुस्तफ़ा सभिनी खां आखिर में आयो। जीअं क़ुरान करीम में आहे, ख़ातमुन नबिय्यीन, मुस्तफ़ा जी ज़ात जो लक़ब रसूलुल्लाह नबियन जी पुॼाणी आहे। हबीब करीम आखिर में आया, सभिनी जे मथां ख़त्मे नबूवत वारी मुहर मुस्तफ़ा जी ज़ात सां लगी आहे। हबीब करीम खां बाद में केर बि नबी अचणो ई कोन्हे को। हाणे क़यामत ताईं बि जेकॾहिं केर अची करे का नबूवत जी दावा करे, रसूलुल्लाह ॿुधाए वियो, अला ला नबूवत बादी, यादि रखजो हीअ उम्मत मुंहिंजो सबक यादि करे छॾे, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में को नबी अचणो ई कोन्हे को। हबीब करीम फरमायो, सयकून बादी सलासून कज़्ज़ाबून दज्जालून कुल्लुहुम यज़अमून अन्नहु नबी अला ला नबूवत बादी, औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो, अन करीब मूंखां बाद में 30 वॾा कूड़ा दज्जाल लईन पैदा थींदा, उन्हनि मां हर हिकु इहा दावा कंदो त उहो नबी आहे, पंहिंजे पाण खे नबी सॾाईंदो, पर यादि रखजो मूंखां बाद में को नबी अचणो ई कोन्हे। हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। इन सबक खे बि यादि रखो। अल्लाह जो शुक्र आहे जो असांजी दाम हज़रत रोज़े धणीअ जे दामन में असांजा हथ आहिनि। को लल्लू पंजूत अची करे ख़ुदा कंदो त को ईअं गुमराह करण जी कोशिश न कंदो, पर जीअं चवंदा त खीर खरीअ जी मुंद कान्हे, उनमें देर कान लगंदी आहे त अल्लाह पनाह ॾे, माण्हू खरे जी बि मुद कान्हे। केॾीमहिल कंहिंजी का छिते जी गिग लगी वञे, को कादियानियुनि जे चकर मकर में अची करे
कहिड़ी ॻाल्हि करे को कहिड़ी ॻाल्हि करे तंहिंजे करे यादि रखिजो इहे सबक जेके मुस्तफ़ा उम्मत खे सेखारे वियो इहे सबक पाण बि यादि कयूं त पंहिंजे बच्चनि खे बि यादि करायूं समझो पिया इहा शइ ज़रूरी आहे हीअं ॾिसो था न केॾा फितना उथनि था सोशल मीडिया ते हर आए ॾींहुं को कहिड़े सूरत में को कहिड़ी सूरत में मूंखां अॻु में साईं कुझु फितननि जी निशानदेही करे वियो मिर्ज़े जहलमी दज्जाल जहिड़ा अहिड़ा ख़बीस अची करे उम्मत में शक पैदा कनि शुकूक ऐं शुबहात विझनि को कहिड़ो गुमराह अची करे उम्मत खे गुमराहीअ जी दावत ॾींदो को क़ुरान करीम में शक विझण जी कोशिश कंदो को सहाबनि जे मथां हमले करण जी कोशिश कंदो को अहले बैत अतहार जे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदो ऐं उम्मत में अजीब क़िस्म जी सोच फिक्र पैदा करण जी कोशिश कंदो पर यादि रखिजो ऐं हमेशह जमायत खे अहले सुन्नत वारनि खे इन्हनि खे ॿुधाईंदो आहियां त ख़ुदा जे वास्ते हथ ॿधी करे गुज़ारिश कयूं था हीअ ॻाल्हि यादि रखिजो त सोशल मीडिया तां कॾहिं बि अक़ीदो न सिखिजो अक़ीदो कॾहिं सिखो त रूबरू कंहिं सुन्नी आलिम खां सिखिजो समझो पिया ॿ ॾींहं थिया फितननि जी ॻाल्हि ॿुधायूं न तव्हांखे थोरी यादगिरी ॿ ॾींहं अॻु में हिकिड़ो हमरा आयो फतवा जे लाइ ॿुधाई त सही कावड़ में बस माईअ तां कंहिं ॻाल्हि तां नाराज़ थियुसि लिखी उहे पर्ची लिखी करे 3 भेरा तलाक जा लफ़्ज़ उन में लिखी करे माईअ जे उन दरवाज़े ते माइटनि में उते छॾे आयो उनखे ज़बान सां बि लफ़्ज़ को कोन चयो अथमि ॿियो को शाहिद बि कोन्हे को असां वटि हालत इहा हूंदी आहे न उन जे वक़्त में जज़्बात में हमरा कावड़ में आयो कुझु बि कोन सोचे त छा पियो चवां पर वक्त थोरो ई गुज़रंदो अध कलाक मुने में ई हमरा जी कावड़ जीअं लथी पोइ ख़बर पइजी वेंदी त मूं छा करे वरितो समझो पिया मूं चयो दादा पहिरीं त हाणे लिखत ॾेखार जेकॾहिं उन में का गुंजाइश हूंदी त पोइ ॾिसूं था उहा पर्ची खणी करे ॾेखारी त हुन में लिखियो वियो आहे फिलाणी धीअ फिलाणीअ खे तलाक ॾियां थो बाक़ी छा छॾी 3 भेरा तलाक जा लफ़्ज़ वाज़िह लिखी करे चई त हुनखे ज़ुबान सां कोन चया आहिनि मुंहिंजो शरई उसूल आहे अल किताबत कल खिताब लिखत चवण वांगुरु ई आहे मूं चयो एतिरो त तूं मञी थो न त हीअ लिखत तुंहिंजी आहे लिखत मुंहिंजी आहे बाक़ी ॿियो कुझु बि कोन रहियो उन हमरा देर कई कान का मोबाइल मां हिकिड़ो क्लिप कढी करे मूंखे ॿुधाई त ही आलिम आहे ही चवे थो त 3 तलाकूं हिकु जाइ ते ॾियण सां 3 कोन ईंदियूं मुंहिंजो इहो अहले हदीस हूंदो उन्हनि जो ख़्यालु इहो आहे पर अहले हदीस जेको आहे से उन उम्मत मां ख़ारिज आहे समझो पिया छा आहिनि उम्मत मां ख़ारिज आहिनि छो त उम्मत चईन इमामनि जे तरीक़े ते गॾियल जेका आहे पूरी उम्मत इन्हनि चईन इमामनि जे तक़लीद में पूरी गॾियल आहे जेके इन्हनि इमामनि जे तरीक़े खां हटी करे इनखे घणो वक्त भी कोन थियो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ये जमायत जे लाइ फरमायो आहे जेका हक़ वारी जमायत आहे अहले सुन्नत व जमात मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह जो कुदरत वारो हथ
जमायत जे मथा आहे मन शज़ शुज़ फिन्नार हबीब करीम फरमायो जेको जमायत खां अलग थी निकतो वो जहन्नम में वनी पियो समझो पिया तो इहो टोलो जमायत खां खारिज उम्मत खां खारिज आहे इन जे करे ॿुधायांव थो अहिड़ा फितना वक्तन फवक्तन पैदा थींदा रहनि था पर असांखे सम्झण जी ज़रूरत इहा आहे ऐं हमेशह जिते बि निकाह पढ़ायो मूं हुनखे सख़्तीअ सां चयो मुंहिंजो ई तुंहिंजो ॾोह आहे तो निकाह करणु इन जो सोचो सॼी ज़िंदगीअ जे लाइ हिकिड़ी निकाह सां नई ज़िंदगीअ में क़दम रखण इहो तो प्रोग्राम ठाहियो आहे पर तो इहा सिखण जी तकलीफ़ कान कई त तलाक सां छा थींदो समझो पिया ॻाल्हायो हले छा न तव्हां जेके बि हिते वेठा आहियो नौजवान नंढा ॿार जेके आहिनि इहा ॻाल्हि हमेशह ज़हन में रखो कुझु बि थी वञे चवंदा आहियो न त ॿ ठिकर ठड़कंदा ई रहंदा इहे घरनि में हालतूं थींदियूं आहिनि पर तलाक जो लफ़्ज़ कहिड़ी बि हालत में ज़बान ते नाहे आहे छो हिकिड़ी शइ हराम जंहिंजे निहारण बि ॾोह उहा ई शइ निकाह जे लफ़्ज़ सां तव्हांजे लाइ हलाल थिए थी वरी शरीयत मुताहरा हिकिड़ो ई लफ़्ज़ इहो वरी उन ये निकाह जेको हलाल आहे उन्हीअ खे हराम करण जे लाइ इहो लफ़्ज़ रखियो आहे इहो भले भोगन में केरु चवे कंहिं बि तरह सां चवे पर तलाक बाक़ी थी वेंदी छो त हर कंहिं सां खां त कोन पुछबो न तो भोग कयो कावड़ में हुए कीअं हुए नॉर्मल हुए छा तंहिंजे करे इहो लफ़्ज़ कंहिं कहिड़ी बि हालत में चयो तलाक बाक़ी थी वेंदी हबीब जा प्यारा उम्मत इहो इहा ॻाल्हि अर्ज़ सिर्फ़ इन्हीअ जे लाइ मिसाल तव्हांखे पोइ माण्हू हथ हणंदा आहिनि त ही छा थी वियो तंहिंजे करे इहे फितना पैदा थींदा रहंदा अव्हांजे लाइ असांजे लाइ लाज़मी इहो आहे त हिन उम्मत सां जेको हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी उम्मत खे जेके इमाम जेके उन्हनि खे दुआऊं ॾिनियूं मुस्तफ़ा मदीने वारे साईं जेके उन्हनि जे इत्तिबा में उम्मत गॾियल आहे ख़ुदा करे क़यामत जे ॾिहाड़े बि असां इमाम आज़म जे पुठियां हलूं ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो ऐ सोना हबीब तू फरमाए अना अव्वलुल मुस्लिमीन सभिनी खां पहिरीं अल्लाह जी ज़ात जे आॾो झुकंदड़ मां मुहम्मद करीम आहियां सोचण जी ॻाल्हि आहे हबीब करीम आया सभिनी नबियनि खां आख़िर में आहिनि मुस्तफ़ा करीम कीअं थो फरमाए त मां सभिनी खां पहिरीं झुकंदड़ आहियां अल्लाह जा नबी कमो बेश सवा लख नबी सगोरा अॻ में मुस्तफ़ा करीम खां थी गुज़रिया आहिनि अलाए केतिरियूं उम्मतूं थी गुज़रियूं आहिनि पर हबीब करीम फरमायो सभिनी खां पहिरीं अल्लाह जे आॾो झुकंदड़ मां आहियां हज़रत इमाम जलालुद्दीन सयूती रज़ियल्लाहु ताला अन्हु खसाइस कुबरा में वह हदीस मुबारका जिक्र फरमाई आहे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं अल्लाह करीम अञा कंहिंखे बि जिस्म ॾेई करे दुनिया में मोकिलियो कोन हुयो अल्लाह करीम सभिनी खां पहिरीं पूरी काइनात जा जॾहिं रूह गॾु कया आहिनि सभिनी जा रूह आलम अरवाह में गॾु करे उन्ही जाइ ते अल्लाह करीम सभिनी खां हिकिड़ो वाइदो वरितो आहे अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां ॿुधायो त मां तव्हांजो रब आहियां या न
कुरान करीम जे 9 पारे सूरह आराफ में रब करीम जिक्र फरमायो कालू बला चयाऊं त हाओ या रब करीम तू असांजो रब आहीं कुर्बान वञा अम्मा आमिना साइण जे लाल सैयदना मोहम्मद करीम जी ज़ात खसाइस कुबरा में हबीब करीम जा लफ्ज़ जिक्र थियल आहिनि महबूब करीम फरमायो कुन्तु अव्वल मन क़ाल बला जिते पूरी कायनात जे रूह रब करीम जे रुबूबियत जो इकरार कयो हाओ या रब करीम तू ही असांजो रब आहीं उन जाइ ते सब खां पहिरीं जंहिं हाओ चई हुई उहो मां मोहम्मद करीम हुयुसि सुभान अल्लाह पहिरीं हाओ मूं चई अञा जिस्म कंहिंजो ख़लकियो ई न वियो दुनिया ते केरु आयो ई न आहे आलम अरवाह में जिते रूह रब करीम पैदा करे गॾु कया उन्हनि खां पुछो मां तव्हांजो रब आहियां या न सभिनी चयो त हाओ पर पहिरीं हाओ चवंदड़ मोहम्मद करीम जी ज़ात चओ सुभान अल्लाह हबीब जा आशिक़ो तॾहिं त असीं चवंदा आहियूं न त मुस्तफ़ा करीम सभिनी खां पहिरीं काइनात सॼी बाद ख़ल्क़ी आहे पर हबीब करीम सभिनी खां अव्वल आहिनि समझो था अव्वल नाम नबी दा गिन्हिया फज़ल ते शरफ वधाया के विच पैदाइश अव्वल खल्क़िया पीछे दुनिया आया हबीब खिलकत में सभिनी खां अव्वल पहिरीं मुस्तफ़ा जी ज़ात के ख़ल्कियो वियो उन खां बाद में कायनात ख़ल्की वई हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी नमाज मुंहिंजी इताअत मुंहिंजी जिंदगी मुंहिंजो मौत अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ नमाज अल्लाह जे लाइ नमाज कुरान में आहे समझो पिया बिल्कुल ऐं हिक ॿिनि जायुनि ते न 700 भेरा ज़िक्र थियल सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में अचे थी न बिल्कुल मता कंहिंजे चक्कर मकर में अची करे नौजवान भी चवण लगे त नमाज कान्हे का खुदा शल पनाह में रखे अहिड़नि मकारन जंहिं जिंदगी में फुजूल सच ॿुधायो त इनखे दुहलन चपड़ियुनि शरनायुनि इन्हनि जो को शरीयत सां वास्तो आहे बिल्कुल न नहीं तू मथे बिल्कुल नहीं बिल्कुल न खुदा जो कसम आहे किथे बि कोन्हे मुस्तफ़ा करीम फरमायो त मां त ये शैतान जा साज़ भंजण आयो सुभान अल्लाह हबीब जा आशिक़ो ऐं इन्हनि जो वरी अहिड़ो खुदा खानू ख़राब कयो आहे जो कब्रनि ते बि वञी करे दुहल वॼाइनि था ऐं साज़ था वॼाइनि जंहिं जाइ ते ज़रूरत आहे रब जे क़ुरान पढ़ण जी जंहिं जाइ ते ज़रूरत आहे हदीस शरीफ में आहे मिशकात शरीफ में हदीस जिक्र थियल आहे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इरशाद फरमायो इन्नल मय्यत फिल क़ब्र कल गरीक़िल मुतग़व्विस मदीने वारे साईं फरमायो त जेको क़ब्र में माण्हू हूंदो आहे उहो ईअं पियो सद कंदो आहे जेको दरिया में को पाणीअ में को बुॾंदड़ हुजे हथ मथे करे रड़ करे वरी बुॾी वञे वरी मथे थी करे थोरो रड़ करे
त केर अचे मुंहिंजी मदद जे लाइ इहे जीअं ॿुॾंदड़ माण्हू हथ मथे करे सॾ कंदो आहे मदीने वारे साईं फरमायो त क़ब्र में बि माण्हू जेको हूंदो आहे दुआउनि जे लाइ ईअं तड़पंदो आहे सॾ कंदो आहे त ॿुधायो क़ब्र वारनि खे दुआउनि जी ज़रूरत आहे या दुहलनि जी ज़रूरत खानू ख़राब थियो आहे बज़ा में ख्वेश पंहिंजे पाण खे सूफ़ी जेको सॾाए थो खुदा जो कसम आहे जेके न हक़ीक़ी सूफ़ी आहिनि उन्हनि जूं रातियूं ऐं ॾींहं या त रब जी रज़ा जे लाइ रोज़नि में गुज़रंदा आहिनि या बीठे नफ़िलनि में गुज़रंदा आहिनि समझो पिया वक्त में उहे बुज़ुर्ग आलिम सूफ़ी थी गुज़रिया उहे ख़ल्क़ खे कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे गुमराह कोन कंदा हुया अरे अकुल ही जेके लखे माण्हू जेके तोखे ॿुधनि पिया नौजवान इन्हनि खे तूं कहिड़ो तूं दीन जो पैगाम थो ॾी कहिड़ो इन्हनि खे शरीयत थो सेखारी कॾहिं इन्हनि खे चवी थो त अण ॾिठे अल्लाह खे नथो मञा कॾहिं चवी त निमाज़ जो क़ुर में ज़िक्र कोन्हे को तो पढ़ियो छा आहे तुंहिंजो क़ुर त असीं ॿुधूं था जेको पढ़ंदो आहीं हबीब जा आशिको दुआ कयो त शल रब करीम अहिड़नि गुमराह कंदड़ टोलनि खां हिन उम्मत जी हिफ़ाज़त फरमाए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको अॼु ताईं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निमाज़ुनि सां बि हदीसूं भरियूं पयूं आहिनि सुभान अल्लाह ॿुधायो त मुस्तफा निमाज़ूं पढ़ियूं सुभान अल्लाह उहे हदीसूं भरियूं पयूं आहिनि किताब मुस्तफा करीम जा हदीसनि जा बुखारी शरीफ़ पढ़ंदो मुस्लिम शरीफ़ पढ़ंदो नसाई इब्ने माजा मुअत्ताइन पढ़ो कहिड़ो बि हदीस जो किताब खणो खुदा जो कसम बाब किताबनि जा भरिया पिया आहिनि जीअं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ जो जेको तरीक़ो आहे तूं चवी थो निमाज़ जो ज़िक्र कोन्हे को आख़िर तूं उम्मत खे नौजवाननि खे सबक़ कहिड़ो थो ॾी खुदा इन्हनि जे फितननि खां उम्मत जी हिफ़ाज़त फरमाए आमीन सरासरी मोहब्बत सां बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 8 सिपारे जूं आयतूं आहिनि रब करीम कुरान पाक में इरशाद फरमायो त ए सोना हबीब तूं फरमाए इन सलाती बेशक मुंहिंजी निमाज़ मुस्तफा करीम जी जेका निमाज़ आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ जो एतिरो त सहाबन खे शौक़ ॾियारींदा हुया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कंहिं टाइम ते रात जो इशा जी निमाज़ ते देर करे अचनि सहाबी सगोरा मस्जिद में इंतजार में वेठा आहिनि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हुया ऐ सहाबीओ जीअं तव्हां निमाज़ जे इंतजार में वेठा आहियो जेकॾहिं मां उम्मत जे मथां तकलीफ़ न समझा त हिन टाइम ताईं निमाज़ खे पोइते करे छॾियां हा पर उम्मत जे मथां रहमत कंदे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इएं कोन कंदा हुया जो निमाज़ इशा जी में देर कर पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ऐ सहाबीओ जेतिरी देर भी इशा जी निमाज़ ते तव्हां सुमहणी निमाज़ जे लाइ इंतजार में वेठा आहियो जेतिरी देर भी निमाज़ जो इंतजार कयो अथव ॼण त तव्हां निमाज़ में ई आहियो निमाज़ जो इंतजार
नमाज ई आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन केतिरनि हदीसुनि मुबारका में ज़िक्र फरमायो आहे नमाज जी फज़ीलत। पर ॿियो त छा पर नमाज जे लाइ न जॾहिं इहा उम्मत वुज़ू कंदी आहे, सुभान अल्लाह। महबूब मदीने वारा साईं फरमाईंदा हुया जॾहिं न मोमिन वुज़ू कंदो आहे पंहिंजो चेहरो धोअंदो आहे, सुभान अल्लाह। महबूब करीम फरमायो त जेके बि उन अखियुनि सां वात सां जेके बि गुनाह कया हुया उहे सभई जीअं वुज़ू कंदे चेहरो धोतई त उहे सभई गुनाह छणी विया, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फ़ाइदो आहे या न? बिल्कुल। हबीब करीम फरमायो त जेको बाह धोए वुज़ू जे लाइ बाह धोताई त जेके बि हथनि सां गुनाह कयाई, मदीने वारे साईं फरमायो त इहे बाहूं धोअण सां उहे सभु गुनाह छणी विया, सुभान अल्लाह। ए साईं जो मदीने वारे साईं फरमायो त जेके नहन जे हेठियां लिखियल गुनाह हुया उहे बि धोई विया, सुभान अल्लाह। कहिड़ी ॻाल्हि कजे इस्लाम जे सुहिणाई। ख़ुदा जो कसम आहे बुज़ुर्गनि दुआऊं जेके सेखारियूं आहिनि, जॾहिं बानू वुज़ूअ जे लाइ जॾहिं गुली कंदो आहे उन टाइम जी दुआ आहे अल्लाहुम्मा अइन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्न इबादतिक। या रब करीम पंहिंजे ज़िक्र ते पंहिंजे शुक्र ते मुंहिंजी मदद फरमाए। जॾहिं बानू नक में पाणी विझंदो आहे उन टाइम ते दुआ अर्ज़ कंदो आहे अल्लाहुम्मा अरिहनी राइहतल जन्नह वला तुरिहनी राइहतन नार। या रब करीम मूंखे जहन्नम जी बदबू खां बचाए जा, करीम रब मूंखे जन्नत जी खुशबू ऐं सुरहान नसीब कजा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं चेहरो थो धोए अल्लाहुम्मा बय्यिद वजही बिनूर मारिफतिक यौम तबियद्दु वजूहुन व तस्वद्दु वजूह। ऐ करीम रब उन ॾींहुं मुंहिंजे चेहरे खे रोशन कजा जंहिं ॾींहं ते केतिरा ई चेहरा रोशन हूंदा पर केतिरा ई मुंहं कारा बि हूंदा। या रब करीम उन ॾिहाड़े मुंहिंजे मुंहं ॾे वेझो काराण न आणिजा पर मुंहिंजे चेहरे खे ईअं रोशन कजा जीअं चोॾींहं जो चंड चमकी रहंदो आहे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कहिड़ियूं न सुहिणियूं दुआऊं आहिनि। हिन खां पुछ जॾहिं नमाज़ न आहे पढ़णी त वुज़ू छाजे लाइ कजे, आहे या न? वुज़ू त नमाज़ जे लाइ कजे थो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़ो भेरो कब्रिस्तान खां गुज़रिया पाण करीमन ही जाइ ते इरशाद फरमायो जन्नतुल बकी वटां गुज़रंदे फरमायूं त मुंहिंजी दिल अॼु चाहे पई त पंहिंजे भाउरनि सां मुलाक़ात कयां, सुभान अल्लाह। सम्झो पिया कंहिंसां मुलाक़ात कयां? भाउरनि सां। सहाबन अर्ज़ कयो त अवलसना इख़्वतक या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा महबूब असीं तव्हांजा भाउर न आहियूं छा? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो बल अंतुम असहाबी, तव्हां त मुंहिंजा सहाबी आहियो। पोइ तव्हांजा भाउर केर आहिनि? मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजा भाउर उहे आहिनि जेके मूंखां बाद में ईंदा मूं ते अण ॾिठे ईमान आणींदा। असां तव्हांखे मुबारक हुजनि, सुभान अल्लाह। अल्लाह जो शुक्र आहे जो अण ॾिठे महबूब ते ईमान आंदो, सुभान अल्लाह।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में सहाबा ने अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदे तव्हां का बाद में जेका उम्मत ईंदी अण ॾिठे अवां जे मथां ईमान आणींदा अवां उन्हनि खे ॾिठो नाहे पोइ क़यामत जे ॾिहाड़े अवां उन्हनि खे सुञाणींदव कीअं उहे जॾहिं हाज़िर थींदा अवां जी दरबार में अवां कीअं उन्हनि खे सुञाणींदव हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन उम्मती तअतून यौमल क़ियामति गुर्रम मुहज्जलीन मिन असरिल वुदू औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी जेका उम्मत आहे क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं उहे मूं वटि ईंदा महशर जे मैदान में उन्हनि जा पंज ई उज़वा जेके वुज़ूअ जे निशाननि वारा आहिनि उहे ईअं चमकंदा जीअं पंज कल्याण घोड़े जा पंज उज़वा चमकंदा आहिनि पंज कल्याण घोड़ो उनखे चइबो आहे जंहिंजा ॿई पेर अॻियां पोयां चारई पेर ऐं पेशानी बि सफ़ेद हुजे उनखे पंज कल्याण घोड़ो चइबो आहे मदीने वारे साईं फरमायो त जीअं पंज कल्याण घोड़े खे पंज सफ़ेद निशान हूंदा आहिनि क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजी उम्मत जा वुज़ूअ वारा जेके बि उज़व आहिनि ॿई ॿाहूं ॿई पेर ऐं चहिरो इहे ईअं चमकंदा पिया जीअं चोॾींहं जो चंड चमके महबूब करीम ईअं पंहिंजी उम्मत खे सुञाणींदा त इहा उम्मत महबूब जी अचे वुज़ू जो फ़ाइदो आहे न वुज़ू नमाज जे लाइ कंदा आहियूं हबीब करीम फरमायो त मुंहिंजी नमाज अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ मुंहिंजी इताअत मुंहिंजी हयाती पूरी हयाती रब्बुल आलमीन जे लाइ सुभान अल्लाह तवज्जो आहे सुभान अल्लाह पूरी हयाती अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ ये न तरगो नमाज जे टाइम ते माण्हू अचे थो नमाज पढ़े त इहा रब्बुल आलमीन जे लाइ बाक़ी ॿाहिरि वञूं त पोइ असांजी मर्ज़ी आहे ईअं न बल्कि मदीने वारे फरमायो त मुंहिंजी सॼी ज़िंदगी अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे सुभान अल्लाह सॼी ज़िंदगी जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ हुजे उन जी रज़ा जे लाइ हुजे तो वो ॿुधायो त इन ये ज़िंदगीअ में कंहिंखे तकलीफ़ ॾिजे बिल्कुल न सही जेका रब्बुल आलमीन जे लाइ जेको माण्हू चवे थो त मुंहिंजी ज़िंदगी रब्बुल आलमीन जे लाइ उनखे कॾहिं बि कंहिंखे तकलीफ़ न ॾियणु घुरिजे मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हुया ईमान जूं 70 खां वधीक शाखूं आहिनि पाण करीम फरमाईंदा हुया अफज़लुहा क़ौलु ला इलाहा इल्लल्लाह व अदनाहा इमाततुल अज़ा अनित तरीक़ हबीब करीम फरमायो ईमान जूं 70 खां वधीक शाखूं आहिनि उन्हनि सभिनी में जेको अफज़ल तरीन जेका ब्रांच आहे ईमान जी उहो आहे ला इलाहा इल्लल्लाह चवण ऐं उन जो घटि में घटि जेको दर्जो आहे उहो इहो आहे त रस्ते ते का तकलीफ़ वारी शइ पई हुजे उहा खणी हटाए पासे ते करण इहा बि ईमान जी निशानी सुभान अल्लाह आई ॻाल्हि सम्झ में सुभान अल्लाह कंडो रस्ते ते पियो आहे मोमिन मटींदो त इहो कंडो खणी करे पासे ते करे सुभान अल्लाह सिर पई आहे रोड ते आधी माधी का बि गाॾी आई को थिड़ी थाबड़जी किरी सघे थो रस्ते ते कुझु बि आहे बुंड आहे का डींघरी आहे उहा खणी करे पासे ते करण इहो ॿियो केरु कोन कंदो मोमिन जी इहा निशानी आहे त उहो पासे ते सुभान अल्लाह खुदा जो कसम आहे त मोमिन कॾहिं ॿियनि जा लोढ़ा कोन लताड़ी सुभान अल्लाह सम्झो पिया सुभान अल्लाह
कहिड़ी आहे ईमान जी गैरत चइबी। अॼु हुतां बकरी काहिजी वई, निशान खणी सुबुह जो ठक दरवाज़े ते, वरी ॿिए पासां किथां कंहिंजी मेह काहिजी वई, कंहिंजी ढगी काहिजी वई, निशान खणी सिधो ई माण्हू साॻे घर अची करे पहुता। रोज ये हालत खुदा शल पनाह में रखे। मुसलमान कुछ सोच कलमो कहड़े दिलबर हबीब दे पढ़ियो अथई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, याद रख जा जे करे कंहिंजी का शय, का बकरी हुजे, का ठगी हुजे, मेह आहे, कुछ भी आहे, जे करे कंहिंजी का चोरी कई अथई, कंहिंजी नाहक मिल्कियत फगाए करे उहा जे करे तो नाजायज़ तरीक़े सां पाण ॾे कई आहे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे कॾहिं कंहिंजो उठ बिकायो अथई, क़यामत जे ॾिहाड़े पूरो महशर जो मैदान क़ाइम हूंदो। उन्ही जाइ ते ॾिसंदी पूरी ख़ल्क़ ॾिसंदी, को बकरी कुल्हे ते खणी अची रहियो आहे, को ढगी कुल्हे ते खणी अची रहियो आहे, को उठ कुल्हे ते खणी करे महशर जे मैदान में हाज़िर थिए पियो। पोइ ॿुधाए त उते कहिड़ो कंधु खणी सघंदासूं। हिते त हर को चवे थो ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे का, इहा बकरी खई आहे, 20-25,000 30,000 मिली पवंदा, वरी 2-3 ॾींहं अॻिते निकिरी वेंदो, रुगो ॿियनि जे माल ते ई ज़िंदगी गुज़ारण, इहा किथां ईमान जी गैरत आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, ही जेको मुआशरो आहे, इहा उम्मत जेका गॾिजी करे हिक ॿिए सां एहसान ऐं भलाई सां हलंदी आहे। ख़ुदा जो कसम आहे, मदीने वारे साईं फरमायो, सुबुह जो निकिरी वञो, वञी करे अल्लाह जो रिज़्क़ ॻोल्हियो, सुबुह जो फजर जी नमाज़ खां बाद में सुम्हणो कोन्हे को, वञी करे जेकॾहिं रिज़्क़ जी तलाश कंदो, मदीने वारे साईं फरमायो, इन फी बुकूरिकुम लबरका, हबीब करीम जी दुआ आहे। मदीने वारे साईं फरमायो त तव्हांजी सुबुह में तव्हां उम्मत जे लाइ बरकतूं ई बरकतूं रखियल आहिनि। सॼी ज़िंदगी चोरीअ ते संदरो, सॼी ज़िंदगी धाड़नि ते संदरो, कंहिं ग़रीब मिस्कीन ज़िंदगी कमाई करे रुपयो गॾु करे तूं हिकिड़े धक में उन जो घर सॼो उजाड़े थो अची, ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थियई? कीअं तूं मरी करे क़बर में कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे, हशर में तुंहिंजो छा अल्लाह जे नबीयनि भलारनि सालिहनि जे आॾो उते कहिड़ो कंधु खणी ईंदे? उते त हज़रत दस्तगीर बि हूंदो त सोनो रोज़े धणी बि हूंदो। सुभान अल्लाह, उते कहिड़ो कंधु खणी करे माण्हू ईंदो? सुभान अल्लाह। हबीब जा आशिक़ो चइबो आहे न, भली बुख भरम जी शलम वञे शान। सुभान अल्लाह। जेके गैरत वारा हूंदा आहिनि, इज़त वारा ख़ानदानी जेके हूंदा आहिनि, ख़ुदा जो कसम बुख ते रहण पसंदि कंदा, कंहिंखे तकलीफ़ कोन ॾींदा। सुभान अल्लाह। आहे या न? हबीब जा आशिक़ो। ऐं असां वटि बि वरी हालत इहा आहे, रोज पिया पढ़ूं ख़बरूं ॿुधूं पिया, बाबा अॼु हिकिड़े जी मेह वई, अॼु हिन जी बकरी वई, अॼु हिन जी ढगी वई, पेरा किथे पहुता, फलाणी जाइ ते पहुता। ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे, इन्हनि खे केरु चवण वारो कोन्हे। एॾी ॾाढ मुड़सी ज़िंदगीअ जा ॾींहं आहिनि, चंद हर को गुज़ारे हलियो वेंदो। हबीब जा उम्मतियो, हलाल रिज़्क पाण बि खाओ, पंहिंजे बच्चनि खे बि खाराए। समझो पिया? सुभान अल्लाह। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे, फजर जी नमाज दिलबर हबीब जे पुठियां थो पढ़े। सुभान अल्लाह। दुआ अञा घुरे को न को सलाम, जीअं मुस्तफ़ा वरायो भॼे थो घर। महबूबन हिकिड़ो ॾींहुं ॾिठो, ॿियो टियों ॾींहुं, सहाबी सगरो सलाम वराइण सां ई जल्दी भॼे थो, छा मसलो? हिकिड़ो ॾींहुं उन खे घुराए करे पाण करी उन खां पुछा,
तोसां मसलो कहिड़ो आहे सलाम जीअं बराइजे थो तीअं तूं जल्दीअ में वञी थो सहाबी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे घर जी जेका भित अॻियां आगुर जी सहन जी जेका भित उन भित जे परे पासे जेको मुंहिंजे पाड़ेसिरीअ जो घर उन जे घर में भित जी पाड़ में खजी लॻल पोइ राति जो जीअं हवा लॻंदी आहे त उन जूं कुझु खजूं खारकूं उहा कतल छणी मुंहिंजे आगुर में किरंदी आहे सम्झो पिया जीअं न ही ॾिसो था वण लॻल कोट जे भर में त सहाबी सगोरे अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह हुन जे घर जूं हुन जूं खारकूं कुझु राति जो मुंहिंजे घर में अची करे छणंदियूं आहिनि किरंदियूं आहिनि पोइ जल्दी भॼंदो आहियां त मतां नंढड़ो को मासूम ॿार जंहिंखे ख़बर न हुजे उहो उथी करे मतां उहा इजाज़त खां सवाइ का खारक खणी खाई वठे तंहिंजे करे उन्हनि नंढड़नि ॿारनि जे उथण खां अॻु में ई झोली भरे करे उन भर वारे खे ॾेई ईंदो आहियां सुभान अल्लाह त मुंहिंजो को बच्चो हराम जी का खारक बि खाई न वठे अल्लाहु अकबर छा था सम्झो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कहनि के हिकिड़े पासे सहाबनि जे ज़िंदगीअ मां इहो सबक़ थो मिले ऐं किन त वरी ठीको ई इहो खणी छॾियो आहे त खाइणो ई हराम अल्लाहु अकबर रब शल पनाह में रखे हबीब जा आशिक़ो मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ॻाल्हि एतिरी त पसंदि आई पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे घुराए पाड़े वारे खे फरमायाऊं त इहा खजी हिन खे ॾे जेकॾहिं चाहीं त इन जे बदिले में जेतिरियूं चई ॿिए पासे खां खजूं तोखे वठी ॾियां ऐं जेकॾहिं अञा राज़ी नथी चवीं त इन जे बदिले में जन्नत जी खजी तोखे रब खां वठी हबीब जा आशिक़ मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके सुहिणा सबक़ उम्मत खे सेखारिया आहिनि ई यादि रखो हिकिड़ी त आहे निजी ज़िंदगी अकेली घरेलू ज़िंदगी ॿी वरी हूंदी आहे क़ौमी मिली ज़िंदगी सुभान अल्लाह जेका गॾियल सभिनी जी मुआशिरती ज़िंदगी आहे उन जे लाइ ज़रूरी आहे हाणे पाण ओड़े पाड़े में वेठा आहियूं त असां सभिनी जे मथां अख़लाक़ी फर्ज़ इहो आहे दाह ॾिजे त कंहिंखे ॾिजे वरी चङा बि जेके मुड़ुस आहिनि उन्हनि जो ख़ुदा ख़ैर करे हबीब जा आशिक़ो जेके चार घर हिक ॿिए जे वेझो रहनि था चार ॻोठ जेके हिक ॿिए जे वेझो आहिनि उन्हनि सभिनी जो अख़लाक़ी फर्ज़ त हिक ॿिए जी मुआशिरत जो बि ख़्यालु कनि ऐं हिक ॿिए जी मईशत जो बि ख़्यालु कनि केर कंहिंजी शइ हराम तरीक़े सां फसाए न केर बि कंहिंखे नाहक तरीक़े सां ईज़ाए न मुआशिरत पंहिंजी सुहिणी रखे ईअं न रखे जो मुंहिंजा बच्चा ॾेह जे लाइ नचो थी वञनि ॿियनि खे ईज़ा ॾींदा वञनि कंहिंखे तकलीफ़ हुजनि कंहिंखे कॾहिं कहिड़ी हालत कनि कॾहिं कंहिंजी चोरी कनि कंहिंखां फुर कनि इहो यादि रखिजो हर हिक खे सम्झणु घुरिजे पर थींदो ईअं या रब शल पनाह में रखे दुआ कयूं था त शाल रब उन्हनि खे हिदायत आमीन त चओ हबीब जा आशिक़ो कॾहिं केरु वञे थो त कंहिं चङे मुड़ुस वटि बि दाह खणी करे त उहो उन्हनि खे चवण जे लाइ तयारु कोन्हे को पर मथां खां
खाई कम ही लथो पियो आहे सभिनी जो कंहिंसां कहिड़ी ॻाल्हि कजे ख़ुदा शल दुआ कयो त असांजी सुहारी सिंध पर असांजे पूरे मुल्क खे रब करीम इन्हनि ज़ालिमनि इक़्तिदार धणी जेके नाजाइज़ियूं करे नाहक तरीक़े सां जेके सिंध जे मथां काबिज़ थी करे या जेके मुल्क जे मथां जेके काबिज़ मुसलत कया विया आहिनि शल रब करीम इन्हनि जाबिरनि खां असांजे हिन उम्मत जी हिफ़ाज़त फरमाए वतन जे हिननि रहंदड़नि जी हिफ़ाज़त फरमाए मदीने वारे साईं जे उम्मत जी हिफ़ाज़त फरमाए ख़ुदा जो कसम आहे रोज़ पढ़ूं था ॿुधूं था का न्याणी क़त्ल थिए थी कंहिंसां को रेप थिए थो ज़ुल्म ऐं ज़्यादती थिए थी हज़रत उमर फारूक जो दौर बि तव्हांजो ॿुधल हूंदो सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु भले मदीने तय्यबा जी सरज़मीन ते वेठो आहे पर फरमाए थो त जेकॾहिं फुरात नदीअ जे किनारे ते जेकॾहिं उते को कुत्तो बि उञ मरी वियो दरिया जे किनारे ते जेकॾहिं का कुत्ती उञ मरी वई आहे तॾहिं बि सैयदना फारूक आज़म फरमायो त मां पंहिंजे पाण खे उन जो ज़िम्मेवार थो सम्झां अल्लाहु अकबर सम्झो पिया काल हिकिड़ो किल्प ॾिठो हिकिड़ो उत्तर जे कंहिं इलाइक़े में हिकिड़ी न्याणी आहे उभ ॾारींदड़ उछंगारूं ॾेई रही आहे त ज़ालिम वॾेरा 3-4 आहिनि उन्हनि माउ पीउ जे अॻियां उन न्याणीअ जी इज़त लुटी आहे हर को पंहिंजे हियांव ते हथ रखी ॾिसे ज़ुल्म केतिरो आहे ये इक़्तिदार धणी अहिड़ियूं ख़बरूं ॿुधी पढ़ी करे मरी नथा ॿुधी नथा मरनि जेके वरी इन खां बाद में बि ॾाढ मुड़सीअ सां उहे इन इक़्तिदार ते क़ाबिज़ आहिनि हबीब जा आशिक़ो रब करीम खां दुआ घुरो त अल्लाह करीम असांजे सिंध में अमन ऐं सलामती फरमाए महबूब जा आशिक़ो निमाज़ जे लाइ कुझु गुज़ारिशूं कयूं आहिनि अल्लाह करीम असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए हबीब जा आशिक़ो हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन पंहिंजी जमायत खे सख़्तीअ सां निमाज़ जो चवंदा हुया सुभान अल्लाह सम्झो था सुभान अल्लाह जेकॾहिं केरु निमाज़ जी पाबंदी न कंदो हुयो पाण शिकिन जो हिकिड़ो रखरायो हुयाऊं जमायत जो उन में पेर फासाए करे उनखे छिक ॾियारींदा हुया अॼु असांजी जमायत ॾिनो निमाज़ जो छा बस सां भेज वग़ैरह नारो हयो इहो गंज आहे सम्झो पिया निमाज़ जे लाइ वरी जॾहिं वेहंदो अहिड़नि जी सुहबतनि में जेके चवंदो आहे निमाज़ जो ज़िक्र ई कोन्हे को चुप करे वेठा हुजो अहिड़नि जे कचहरियुनि में वञी करे दुहल धमाकनि में वञी वेहंदो त पोइ ज़ाहिर आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं ई थींदियूं पर हज़रत रोज़े धणी बि सूफ़ी हुई सुभान अल्लाह चओ सूफ़ी हुजनि त अहिड़ा जेके ज़ाहिरी इल्म ते बि बाकमाल हुजनि ऐं जेके शरीयत तरीक़त हक़ीक़त ऐं मारिफत जे बि बुलंद मक़ामनि ते हुजनि ख़ुदा जो कसम आहे जेके हिकिड़ी नज़र सां ई कंहिंखे अल्लाह ताईं पहुचाए छॾे हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु उहो सूफ़ी आहे ये तो सूफी को नहीं सूफी है हबीब जा आशिक़ो हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन शिकिन जो रखायो हो उन में पेर विझराए करे उन खे छिक ॾियारींदा हुया त उनखे तकलीफ़ पहुचे जेको बि निमाज़ तां गुसाए उन खे इहा सज़ा ॾिनी वेंदी हुई पर हिकिड़ो मशहूर वाक़ियो आहे सरासरी मोहब्बत सां पढ़ो त ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जे
पुठियां हिकिड़ो शख्स आयो आहे नमाज़ जुमे जी जंहिं अदा कई आहे हज़रत रोज़े वारे जो मामूल हुयो पाण जुमे जी नमाज़ खां बाद में जमायत खे वाइज़ ऐं नसीहत कंदा हुया कंहिं शख्स अची करे जुमे जी नमाज़ हज़रत रोज़े वारे जे पुठियां पढ़ी आहे पोइ नमाज़ में ई उनखे हिकिड़ो ख़्याल थियो सुभान अल्लाह ख़्याल कहिड़ो थियो ख़्याल इहो थियो जो उहो हमरा आयो हो घोड़े ते चढ़ी घोड़ो ॿाहिरि ॿधाई हूं हर रोज़ या जॾहिं सफ़र ते निकिरे घोड़े खे खरड़ो हणंदो हुयो उन ॾिहाड़े ते को हुनखे घोड़े खे खरड़ो लॻाइण विसरी वियो नमाज़ रोज़े वारे जे पुठियां बि पढ़ियई नमाज़ में ई हिनखे यादगिरी आई त अॼु घोड़े खे खरड़ो त कोन लॻाया सम्झो था हज़रत रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जीअं नमाज़ पढ़ाए पाण वाइज़ नसीहत जे लाइ मिंबर शरीफ़ ते आया पाण उन वाइज़ में फरमायूं त बाबा नमाज़ आहे हिकिड़े ख़्याल जो नालो छा जो नालो आहे ख़्याल जो नालो आहे नमाज़ में जेकॾहिं कंहिंजो तवज्जो ऐं ख़्याल अल्लाह सुब्हानहू व तआला जे लाइ त पोइ उनजी नमाज़ बि अल्लाह जी ज़ात जे लाइ पर जेकॾहिं नमाज़ में कंहिंजो ख़्याल घोड़े जो त पोइ उनजी जी नमाज़ अल्लाह जी कान्हे का पर इहा नमाज़ घोड़े जे लाइ समझो पिया अल्लाह जे वलियन जे तसर्रुफ खां फिरासत खां बि डिॼण घुर्जे हज़रत रोज़े वारे नमाज़ बि पढ़ाई अॼु त माज़ला चयो वञे थो नबियनि खे बि का ख़बर कान्हे का पर हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जो बचड़ो आहे अल्लाह जो बाकमाल सालिह बानहू आहे उन रोज़े वारे नमाज़ बि पढ़ाई त नमाज़ में उन शख्स जो ख़्याल भी मालूम करे वरतो पाण उहो वाज़े फरमायाऊं जंहिंखे नमाज़ में घोड़े जो ख़्याल आयो आहे उनजी नमाज़ बि घोड़े जे लाइ अल्लाहु अकबर पोइ उन शख्स वरी सोचो इते ई दिल में ई ख़्याल कयईं वरी चवे थो त जेकॾहिं नमाज़ वाकई ख़्याल जो नालो आहे पोइ त नमाज़ ॾाढी ॾुखी आहे असां जॾहिं बि नमाज़ पढ़ंदा आहियूं कॾहिं कंहिंजो ख़्याल ईंदो आहे कॾहिं कंहिंजो ख़्याल ईंदो आहे जेकॾहिं नमाज़ वाकई बि ख़्याल जो नालो आहे त पोइ इहा त ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे इन खां पोइ त नमाज़ न पढ़जे त भलो आहे हरू भरू माण्हू ॾोह में त को न वेंदो इन खां पोइ नमाज़ छॾे ॾिजे त भली ॻाल्हि आहे हिन एतिरो सोचो आहे हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु उते ई जो उते पाण वरी उन जी दिल जो ख़्याल मालूम करे फरमाइनि था अगरचे नमाज़ वाकई ख़्याल जो नालो आहे पर ख़्याल अचण सां नमाज़ छॾबी कान का इन्हीअ जे करे त ख़्याल भले ॿिया बि अचनि पर जेको ज़ाहिरी तरह सां ई कुझु करे रहिया आहियूं अल्लाहु अकबर चई करे हथ कननि ताईं खणजनि था वरी हथ ॿधूं था रुकू कयूं था सजदा कयूं था जेको कुझु बि आहे नमाज़ आहे इहो ज़ाहिरी जेको अमल वारो तरीक़ो आहे सुन्नत बि जेकॾहिं नसीब थी वञे तॾहिं बि भाग भला आहिनि हबीब जा आशिको असां पंहिंजे पाण खे ज़ाहिरी तरह सां ई खणी करे हबीब करीम जे इन सुन्नत ते हेरायूं ख़ुदा कंदो त असांजा बेड़ा पार थी वेंदा क़यामत जे ॾिहाड़े रुगो महबूब जी सुन्नत जी बरकत मिली तॾहिं बि खटे वियासीं
दुआ कयो त अल्लाह करीम बने महबूब जे सदके में असां सभिनी जा ॿई जहान मोचारा फरमाए। शाल रब करीम असांखे असांजे अहलो अयाल खे नेकिन वारी राह ते हलण नसीब फरमाए। बुरायुनि खां बुरनि जी सुहबत खां शाल रब करीम असांखे बचाए, असांजे अहलो अयाल खे बचाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व आखिर दावाए अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।